खुदा जो वास्तो तव कंजारो जा मुसलमानों मता पाण खे बुजुर्ग समझी त मां बुजुर्ग आं, मां नेक आं। मता हिननि आलिमनि जी गिला कयो, हिन नेकनि सालियनि जी गिला कयो, कुत्ता बणिजी वेंदव। दुनिया में त नबी साईं जी दुआ आहे, पर मरण खां बाद जेको आलिमनि जी गिला थो करे, उलमा जी बेद भी थो करे, भली कब्र वञी उनजी खोटियो, उनजी सूरत इंसाननि जहिड़ी न थोड़ा का वाक़िया। अल्लामा मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेको अहले हक़ उलमा जी गिला थो करे, मरण खां बाद उनजी कब्र खोटींदो त उनजो मुंहुं क़िबले खां फिरेंदो। मां तव्हां खां पुछां थो, मौलाना हेॾो बुज़ुर्ग हुयो, आलिमनि लखियनि आलिमनि जो उस्ताद, मौलाना मोहम्मद इलियास तबरी जमा जा बानी, अल्लाह उन्हनि जी कब्र ते किरोड़ा रहमत मोकिले। मौलाना मोहम्मद इलियास तबलीगी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेको आले हक उलमा जी गिला थो करे, आले हक उलमा जी बेद भी थो करे, आलिमनि खे रुगो हकारत जी नज़र सां ॾिसी करे उनखे मुल्ला करे सॾु कई, इन जो ख़ात्मो ईमान ते न थींदुसि, इहो मरंदो त बेईमान थी मरंदो। वो हकारत जी नज़र सां चई मुल्ला ईमान हलियो। सो बाबा या ग़लती न कई, वो कुत्तो हुयो, सालियन जी सोबत में आयो, असाबे काफ जो कुत्तो सालियन जो साथ ॾिनई, उन जो जिक्र कुरान मजीद में क़यामत जे ॾींहुं उन कुत्ते खे बलम बाऊरा जी सूरत ॾेई उन जो रूह विझी करे जन्नत में मोकिलियो वेंदो। ऐं हू बलम बाऊरा जेको बुज़ुर्ग हुयो, मुस्तजाब दुआ हुयो, आले हक सां टक्कर खाधई, मुक़ाबिलो कई, बददुआ कई। क़यामत जे ॾींहुं उलमा फरमाइनि था, उन बलम बाऊरा खे कुत्ते जी सूरत ऐं कुत्ते जो रूह विझी करे जन्नत में मोकिलियो। हिते कंडियारे में बलम बाऊरा खां मथे को बुज़ुर्ग आहे छा? बलम बाऊरा जहिड़ो बुज़ुर्ग सालिहनि जे टक्कर में आयो, कुत्तो थियो त पोइ तव्हां ई असांजे करे हिननि जी गिला कयूं, हिननि खे गारियूं न त पोइ असांजो अशर छा? ख़ुदा जो वास्तो त इहा ग़लती न कई। महिरबानी कयो, हिननि मौलवियुनि सां ॾाढा बि न ॻाल्हायो। ये रुक जा चङा अथव, साईं कासमी साहब फरमाईंदा, ये मौलवी रुक जा चङा अथव, हिननि खे चॿाड़ण जी कोशिश कंदव ॿटी ई हली। को वक़्तु अहिड़ो हुयो जो असांजो क़ाइदे जमियत मौलाना फज़ल रहमान साहब जेकर का मदरसे में वेंदो हो त माण्हू मदरसे जो दर बंदि करे छॾींदा त मतां असांखे तकलीफ़ पहुचे, मतां असांजा चंदा बंदि थी वञनि। ईअं आहे या न? मतां असांजो नालो ब्लैक लिस्ट में अची वञे, इहो दौर बि हुयो। असांजी हूंदे 91-92 मदरसनि जा दर बंदि कंदा मौलवी, पर अल्हम्दुलिल्लाह अॼु उहे मौलवी मौलाना फज़ल रहमान जो इस्तक़बाल कनि। अॼु तव्हांजा वॾा वॾा बिज़नेस उहे बि मौलाना फज़ल रहमान जो इस्तक़बाल था कनि। अॼु तव्हांजो SPDC तव्हांजे ज़िले जे अमीर जो पहुचे थो त ॿाहिरि निकिरी थो अचे। ॿुधायो उलमा कमु कयो आहे या न? इंशाअल्लाह ये वैज़ जलसा हूंदा, ये मस्जिदूं मदरसा हूंदा, ये असांजा तबलीगी मरकज़ हूंदा। तव्हां अज़म कयो त इंशाअल्लाह असां हिननि आलिमनि जो साथ ॾींदासीं। जॾहिं बि आलिमनि जो सॾु पहुचे इंशाअल्लाह असां रोडनि रस्तनि ते पहुचंदासीं। ये पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते वरितो वियो आहे। इंशाअल्लाह इन पाकिस्तान में असां ला इलाहा इल्लल्लाह क़ुरान वारो कानून इस्लामी निज़ाम आणींदासीं। मां तव्हां खां पुछां थो, ख़ुसूसन ही कलतारपुर जा असांजा कुरैशी असांजा दोस्त, तव्हां ॿुधायो त तव्हांजा वॾड़ा हिंदुस्तान खां छो आया हिते?
ॿुधायो पंहिंजा अञा कुझु कुराड़ा जहिड़ा हूंदव उन्हनि खां पुछा कयो त तव्हां हिंदुस्तान में छो आहियो? छा हिंदुस्तान में मस्जिदूं न हुयूं छा? हितां खां वधीक वॾियूं मस्जिदूं आहिनि हिंदुस्तान में। छा हिंदुस्तान में मदरसा न हुया छा? हितां खां वधीक मदरसा हिंदुस्तान में हुया। छा हिंदुस्तान में तबलीगी मरकज़ न हुया छा? ॾाढनि वारा आलिम दीनदार न हुया छा? हितां खां वधीक हुया। पर तव्हां ई असांजा वॾड़ा इन नीयत सां हिन मुल्क पाकिस्तान में आया त पाकिस्तान में क़ुरान जो कानून हूंदो, निज़ाम मुस्तफ़ा हूंदो, असां क़ुरान जे कानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। इन नीयत सां आया, जानूं कुर्बान कयूं, बच्चा कुर्बान कयूं, अबो अम्मा कुर्बान कयूं, रत ऐं खून जूं नदियूं वही वयूं सिर्फ़ इन जे लाइ त असां पाकिस्तान में इस्लाम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं। अॼु 72 साल गुज़री विया आहिनि, असांजे मुल्क में क़ुरान वारो कानून आहे? इस्लामी निज़ाम आहे? अञा ताईं न थियो आहे। पर असांजा आलिम महिनत कनि था। जमियत उलमा इस्लाम जो मक़सद छा आहे? त हिन मुल्क में क़ुरान जो कानून निज़ाम मुस्तफ़ा इन जे लाइ महिनत कनि था। असांखे पंहिंजे महिनत जो अजर मिलंदो, नतीजो अलाह जे हथ में। सो तव्हां अज़म कयो, इंशाअल्लाह जेके ख़ुसूसन हिंदुस्तान खां हिजरत करे हिन मुल्क में आया त असां क़ुरान जे कानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं। तव्हां महिनत कयो पंहिंजे बच्चनि समेत, पंहिंजे घर वारनि समेत त हीअ आलिम इस्लामी निज़ाम जे लाइ महिनत कनि था, असां हिननि जो साथ ॾींदासीं। इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं रब असां खां पुछा कोन कंदो त तव्हां पाकिस्तान में क़ुरान जो कानून आंदो या न आंदो, पर इहा पुछा ज़रूरु थींदव त क़ुरान जे कानून जे लाइ तव्हां महिनत कई या न कई। सॼो अज़म कयो, ख़ुसूसन तव्हां असांजी मुहाजिर बिरादरी जेके असांजा वॾा हिजरत करे आया इस्लाम जी ख़ातिर, तव्हांखे ख़ुसूसन मुंहिंजी पारत आहे त अॼु खां बाद हिमत कयो, महिनत कयो त इंशाअल्लाह असां क़ुरान जे कानून जे लाइ आलिमनि जो साथ ॾींदासीं।